घोटकी गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल मोहम्मद पठान ओगाही में बालक अदबी फोरम सिंध जे 28वें सालगिरह जी तक़रीब बालक अदबी फोरम सिंध जे मरकज़ी सदर ऐं सिंधी ॿाराणे अदब जे नाले वारे शाइर अब्दुल हयो भुट्टो जी सदारत में कोठाई वई, जंहिंजो महिमान ख़ासि सिंधी अदबी संगत ज़िले घोटकीअ जो राब्ता सेक्रेटरी सिकंदर ओगाही हो। जॾहिं त बालक अदबी फोरम सिंध जे 28वीं सालगिरह जो केक अब्दुल हयो भुट्टो ऐं स्कूल जे उस्तादनि सिकंदर ओगाही, अल्ताफ़ हुसैन ओगाही, मोहम्मद शोबान ओगाही ऐं स्कूली बालकन अब्दुल बारी भुट्टो, मकसूद अहमद ओगाही, रुबीना अब्दुल बाक़ी भुट्टो, इब्रार अहमद ओगाही, मोहम्मद राशिद भुट्टो, फराज़ अहमद ओगाही, उमेर अहमद ओगाही, फैसल ऐं गॾिजी करे काटियो। हिन मौक़े ते बालक अदबी फोरम सिंध जे मरकज़ी सदर अब्दुल हयो भुट्टो ॻाल्हाईंदे चयो त बालक अदबी फोरम सिंध जे निज अदबी ॿाराणी तंज़ीम आहे, जंहिंजे अॻुवाणनि ऐं कारकुननि तंज़ीम जे बक़ा ऐं काज़ लाइ हमेशह जिदोजहद कई आहे, जो त सिंधी ॿाराणे अदब खे वधीक मज़बूत करण ऐं सिंधी बालक जे हक़नि जे तहफ़ुज़ लाइ अॼोके ॾींहं ते बालक अदबी फोरम सिंध जो बुनियाद सिंधी ॿाराणे अदब जे नामयारनि शाइरनि, लेखकनि, दानिश्वरनि, उस्तादनि ऐं शागिर्दनि गॾिजी करे कयो। असांजी कोशिश आहे त देश जो हर ॿार आसानी ऐं आज़ादी सां तालीम हासिल करे सघे। आख़िर में बालक अदबी फोरम सिंध जे मरकज़ी सदर अब्दुल हयो भुट्टो ऐलान कंदे चयो त अॼु खां असीं बालक अदबी फोरम सिंध जे समूरनि यूनिटनि खे सरगर्म करण सां गॾु स्कूलनि में मेंबरशिप वधाइण जो आगाज़ कयूं था। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।